सूरह सबा रुकू नंबर 5। ऐं न की अव्हां जा माल ऐं न की अव्हां जा औलाद अहिड़ी शइ आहिनि जो अव्हांखे असां वटि मर्तबे जे करे वेझो कनि, पर वेझा उहे आहिनि जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया। तिन जे कमायो तंहिं सबबां उन्हनि लाइ ॿीणो बदिलो आहे ऐं उहे माड़ियुनि में अमन सां रहंदा। ऐं जेकी असांजे आयतुनि जे रद्द करण में मुक़ाबिलो कंदड़ थी कोशिश कंदा उहे अज़ाब में हाज़िर कबा। चओ त बेशक मुंहिंजो पालणहार पंहिंजनि बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी तंग कंदो आहे। ऐं जेकी अव्हीं कुझु ख़र्चींदो तंहिंजो अल्लाह बदिलो ॾींदड़ आहे ऐं उहो चङो रोज़ी ॾींदड़ आहे। ऐं जंहिं ॾींहुं उन्हनि मिड़नी खे गॾु कंदो वरी मलाइकनि खे चवंदो त ही उहे आहिनि छा जे अव्हांखे पूॼींदा हुआ। मलाइक चवंदा त तूं पाक ज़ात आहीं, तूं असांजो साईं आहीं। न उहे बल्कि उहे जिन्हनि खे पूॼींदा हुआ उन्हनि मां घणा खेनि मञींदड़ हुआ। पोइ अॼु अव्हां मां को बि हिक ॿिए खे न की सुख पहुचाइण जो ऐं न की ॾुख पहुचाइण जो इख़्तियार रखे थो। ऐं ज़ालिमनि खे चवंदासूं त उन बाह जी सज़ा जो मज़ो चखो जंहिंखे अव्हीं कूड़ भाईंदा हुओ। ऐं जॾहिं असां जूं पधरियूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं हिक ॿिए खे चवंदा आहिनि त हीउ रुॻो हिकु माण्हू आहे जो जंहिंखे अव्हां जा अब्बा ॾाॾा पूॼींदा हुआ तंहिंखां अव्हांखे झलणु घुरंदो आहे। ऐं चवंदा आहिनि त हीउ क़ुर रुॻो कूड़ ठहियलु आहे। ऐं काफ़िरनि वटि जॾहिं सची ॻाल्हि आई तॾहिं उन लाइ चवंदा आहिनि त हीउ रुॻो पधिरो जादू आहे। हालांकि उन्हनि मुशरिकनि खे न को किताब ॾिनोसूं जंहिंखे पढ़नि ऐं न की तोखां अॻु को डेजारींदड़ उन्हनि ॾांहुं मोकिलियोसूं। ऐं खाइनि अॻियनि बि कूड़ जातो हो। हालांकि जेके उन्हनि खे ॾिनो होसूं तंहिंजी ॾहीं पतीअ खे बि उहे मुशरिक न पोहता आहिनि। पोइ उन्हनि असांजे पैगम्बरनि खे कूड़ो जातो। पोइ मुंहिंजो अज़ाब कीअं हो।